नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत कोरोना केसिस ऐं फौतनि जी शरह में लाॻीतो वाध खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर सूबे में सख़्त लॉकडाउन ते गौर शुरू करे छॾियो आहे। कोरोना केसिस ऐं फौतगियुनि जी शरह में लाॻीतो वाध ऐं सिहत जे आलमी इदारे वारी रिपोर्ट जे रोशनी में सिंध हुकूमत 2 हफ़्तनि जे लाइ लॉकडाउन ऐं ॿिनि पाबंदियुनि ते गौर करे रही है। हिन सिलसिले में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पार्टी अॻुवान सां सलाह मशवरा बि शुरू करे छॾिया आहिनि। लॉकडाउन जे मामले ते वफ़ाक़ी हुकूमत खे बि एतमाद में वरितो वेंदो चइनि सूबनि हुकूमतनि सां बि राब्ता कया विया आहिनि। सिंध हुकूमत जो मौक़िफ़ आहे त कोरोना वायरस जी तेज़ी सूरत हाल जे हवाले सां सिहत जे आलमी इदारे जी सिफ़ारिशनि ते अमल कयो वञे। काबीना ज़रियनि जो चवणु आहे त सिंध काबीना जे मेंबरनि जी तजवीज़ मूजिबि सख़्त लॉकडाउन करे मुक़ररु ॾींहं दौरान वॾे पैमाने ते टेस्टिंग करे सघिजे थी। हिन सां असां वायरस जी पखिड़ खे त नथो रोके सघिजे, पर कोरोना जे मरीज़नि खे हथ करे खेनि आइसोलेट ज़रूरु करे सघिजे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।